नाज़रीन, तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट सूबे खे 7 रियासतुनि में विरहाइण लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह पिया कयूं त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली एम शेख जी सरबराही में 2 रुकनी बेंच सिंध खे 7 रियासतुनि में विरहाइण बाबति दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी कई। नाज़रीन, दरख़्वास्त गुज़ार मौक़फ़ अख़्तियार कयो त कराची जी आबादी 2 करोड़ खां वधी वई आहे। यूरोप ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में 50 लख आबादी खां वधीक जो शहर नाहे हूंदो। इन लाइ सिंध खे 7 रियासतुनि में विरहायो वञे। धुरियुनि जी दलील ॿुधण खां पोइ अदालत दरख़्वास्त खे ॿुधणी जोॻी करार न ॾींदे रद्द करे छॾियो। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं त चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त आइन जो को बि आर्टिकल ॿुधायो रियासतुनि खे ठाहिण सदियुनि जी इर्तिका खां पोइ थींदो आहे। कैनेडा में पंजाबी ॿी वॾी ज़ुबान आहे ऐं 6 वज़ीर सिख आहिनि। छा इन बावजूद कैनेडा में इन्हनि जी रियासत बणिजी सघे थी?